सिंध लैंग्वेज अथॉरिटी खे ऐं डॉक्टर समेजा साहब खे यासिर काज़मी सॼी टीम खे मुबारकूं हुजनि त ही कामयाबु कॉन्फ्रेंस कई अथऊं। त डॉक्टर सलेमान शेख ऐं सुहेल सांगी त ॼाता सुञातल नाला आहिनि, का ज़रूरत कोन्हे त तारुफ़ जी। पहिरें ई मां चवंदुसि त कराची सिंध जी गादी जो हंधि ही जेको आहे पोइ कराची और अंदरून सिंध, कराची और इंटीरियर सिंध, ही जेको तबाहकुन तस्वुरु कीअं आयो ऐं उन जा अल्टीमेटली अॻिते हली करे असर बि पिया असांजी सिंधी ॿोली ते, त ही तस्वुरु तव्हां कीअं था ॾिसो? असांजे आज़ादीअ जे तहरीक सां लाॻापियल आहे। जीअं ई आज़ादी थी त असां कराची छाकाणि अर्बन हिकिड़ो कमर्शियल हब हो जंहिंमें सिंधी मुस्लमान तमामु थोरो, ऐं हिते घणी जेको आबादी हुई सा असांजे हिंदू भाउरनि जी हुई जेके कमर्शियली एक्टिव हुआ ऐं अर्बन हुआ। ऐं उन्हनि जे वञण जे करे हिते गैप पैदा थी वियो ऐं हिते घटि में घटि डॉन जे रिपोर्ट मुताबिक़ 47 में 500 खनि सिंधी प्राइमरी स्कूल बंदि कया विया, छाकाणि जो उन्हनि लाइ शागिर्द मौजूदु कोन हुआ ऐं जेके ॿाहिरां माण्हू आया त ज़ाहिर आहे उन्हनि लाइ स्कूल खोलिया विया। त हाणे ईअं मतिलबु सिंधी हिते जी जेका ॿोली हुई सा वाहिपे में ख़तमु थी वई, छाकाणि त जेके माण्हू हिते आया तिन खे तिन जी ॿोली ॿी हुई ऐं उन्हनि पंहिंजी ॿोली में पंहिंजी सॼो कमुकारु करणु शुरू कयो ऐं सॼो वापारु जेको हो सो बि ओॾा ई हलियो वियो, छाकाणि त हिंदू वापारी हलियो वियो ऐं उन करे हिकिड़ो वॾो खार पैदा थियो। इहो हितां खां कमु शुरू थियो आहे। माना कमु उन खां ख़राबु थियो आहे। हा, अच्छा सुहेल साहब, यादि हूंदो पहिरें सेशन में ॻाल्हि ॿोल्हि पई थिए त भई कराची में महाजर, पठान ऐं 3 नंबर ते सिंधी आहिनि। असांखे जेके अंग अखर मिलिया त 11% घटि में घटि सिंधी आहिनि हिते, ऐं सिंधी माना पोइ सिंधी ॻाल्हाईंदड़ हूंदा। त तव्हांखे नज़र अचे थो, तव्हांजा साफ़ी कीअं था ॾिसो त कराची में 11% सिंधी ऐं सिंधी ॿोली ॻाल्हाईंदड़ कराची में नज़र अचनि था? कीअं कीअं था ॾिसो सूरत? डॉक्टर साहब, इन में मुंहिंजे ख़्याल में कराची में जेका सिंधी ॿोली जी सूरत हाल आहे उन जे पोयां मतिलबु सियासी वाक़िया आहिनि। उहे सियासी वाक़िया जीअं डॉक्टर साहब ॿुधाए पिए त हिकिड़ो जेको हिन असांजे नंढे खंड जो विरहाङो थियो, उन जे नतीजे में हिकिड़े वॾे पैमाने ते पॉपुलेशन हिते आई, जेका हिते डेमोग्राफिक चेंज आई, त उहो हिकिड़ो वॾो इशू हुयो। उनखां पोइ जेके असां वटि हिते हुकूमतूं आयूं उन जे नतीजे में असांजे मुल्क जे मथियनि इलाइक़नि जा उतां खां वॾे पैमाने ते हिकिड़ो जंहिंखे पाण चवंदा आहियूं पॉपुलेशन इन्फ्लक्स, उहा आबादी आई ऐं नतीजे में हिते हिकिड़ी अजीब सूरत हाल थी। जेके 1941 जी सेंसस आहे अंग्रेज़नि जी, उन मुताबिक़ कराची में तक़रीबन कोई 51% जे लॻभॻि सिंधी स्पीकिंग माण्हू हुआ। 51 में जेका सेंसस थी उन में इहो हो त 51% जेके आहिनि से उर्दू स्पीकिंग थी विया। हाणे इहा जेका सूरत हाल आहे इहा ॾाढी हिकिड़ी मतिलबु त अहिड़ी बीहे थी जेका मुसलसिल असां ॾिसूं जेके सियासी वाक़िया आहिनि, जेके सियासी फ़ैसिला आहिनि। पोइ जेको फ़ैसिलो थियो उहो बि असांखे ख़बर आहे, मुल्क में मार्शल लॉ लॻी, वञूं ठहियो, उन करे वधीक जेको आहे सो ख़ुदि कराची न बल्कि असांजे बाक़ी सिंध में बि उते बि जेको आहे सो डेमोग्राफिक चेंज हिकिड़ी वॾी असां महसूसु कई आई। असांजे मुल्क जे ॿियनि हिसनि मां जेके माण्हू आया उते अची आबाद थिया, उहो सॼो हिकिड़ो मतिलबु त मामिलो रहियो। त आउं सम्झां थो त इहे जेके बि शयूं आहिनि उहे सभु पॉलिटिकल ओरिएंटेड आहिनि। उहे पॉलिटिकल ओरिएंटेड वरी जीअं सवेल बि दोस्तनि जेके प्रोग्राम में ॻाल्हायो पिए त जेके सरकारी पॉलिसियूं हुयूं उहो कीअं ॿोली खे घटाइजे, ख़तमु कजे, उहो उनखां पोइ अयूब जो दौरु सॼो रहियो। उनखां पोइ जेको भुट्टे साहिब जो जेको दौरु हुयो उन वक़्तु जेको इहो अची वियो त जॾहिं सिंधी लैंग्वेज एक्ट अचे थो त उर्दू का जनाज़ा बड़े धूम से निकिले, इहे बि सभु शयूं असां विटनेस कयूंसीं। त हिकिड़ो पूरो माइंड सेट ठहियो। माइंड सेट इहो ठहियो त भई हीअ जेके बि असां वटि इंडिजिनस माण्हू हिते जेके आहिनि उन्हनि जेका ॿोली आहे
उन्हनि खे पावर सेक्टर में, उनखे इकनॉमिक सेक्टर में घटि जॻह ॾिजे। ऐं उहो नतीजे में मतिलबु तव्हांखे ॾाढो अजीब लॻंदो त जॾहिं वञणु टुटो ऐं हिते सरकारी ऑफिसूं सिंध जूं ठहियूं सूबाई, त पोइ हिते जो कराची जो माण्हू हो, हू पियो सम्झे त असां त पाकिस्तान आया हुआसीं, असां सिंध त कोन आया हुआसीं। हिकिड़ी अजीब सूरत हाली त सिंध जो माण्हू हुननि खे ऐं हू असांखे हिक ॿिए जे लाइ बिल्कुलु हिकिड़ा धारिया अजनबी उहे पिया सम्झूं। इहो हिकिड़ो पूरो हिकिड़ो माइंड सेट ठहियो। उन जे पुरां पॉलिटिकल डिसीजन, पॉलिटिकल पॉलिसियूं ऐं गवर्नेंस, उन्हनि जा जेके इशू हुआ, आउं सम्झां थो त उहो हिकिड़ो बेसिक फैक्टर हुयो। अदरवाइज़ जेकॾहिं उन कुदरती उन फ्लो में शयूं हलनि हा त कराची में असांजी ॿोली जी सूरत हाल बिल्कुलु हिकिड़ी मुख़्तलिफ़ हुजे हा। हिकु आहे गवर्नमेंट जो रोल। जीअं सुहेल साहिबु चयो त भई ॼाणे वाणे हिकु शइ खे तव्हां पुठियां था कयो कोन, त ॿियो इहो हूंदो आहे त सिविल सोसाइटी या कुझु ऑर्गेनाइज़ेशन जीअं सगा आहे या सना आहे, त छा उन्हनि जो बि को रोल आहे त जेकॾहिं जिथे गवर्नमेंट ॼाणे वाणे हिकिड़ी शइ खे जेको आहे मार्जिनलाइज़ थी करे, त उते इहे सोसाइटियूं इहे किरदारु, इहे बि को किरदारु अदा कनि, ऐं सगा वग़ैरह जो छा कमु आहिनि हिन में? जॾहिं सरकार तव्हां खां बिल्कुलु अलॻि थी वञे ऐं हू तव्हांजी जवाबदारी न खणे, छाकाणि बुनियादी तालीम हर इंसान जो हक़ु आहे ऐं बुनियादी तालीम पंहिंजे मादिरी ॿोलीअ में, इहो असांजो हक़ु आहे। ऐं उन हक़ खे असां चाइल्ड राइट्स जे कन्वेंशन में ऐं यूनिसेफ जे असां पाकिस्तान सिग्नेटरी आहे उनजो, माना असां कमिट कया आहियूं। ऐं पर जेकॾहिं स्टेट गवर्नमेंट जेकॾहिं इहो कमु न पई करे, त हाणे इन हालति में इहो जेको गैप पैदा थियो आहे, इन खे भरण जे लाइ जीअं तव्हां सुवाल कयो त सिविल सोसाइटी कहिड़ो किरदारु अदा करे सघे थी, बिल्कुलु करे सघे थी ऐं करणु खपे। असां गुज़श्ता 50 सालनि खां सिंध ग्रेजुएट एसोसिएशन क़ाइमु आहे। 50 सालनि में पहिरियों कमु असां इहो कयो त असां सरकारी अबंडंट स्कूल जेके भॻल टुटल हुआ, उन्हनि जी मदद कई त जीअं उहे पाण भरा थी सघनि। पर नतीजो इहो थियो त हिकिड़ो त गवर्नमेंट जी दिलचस्पी न हुजणु ऐं ॿियो त माण्हुनि जी दिलचस्पी न हुजणु, छाकाणि त ॿिए तरफ़ रोज़गार जा जेके बि वसीला हुआ, उन में जेके हिकिड़ो त सरकारी नौकरियूं आहिनि जेके घटि आहिनि ऐं ॿियो प्राइवेट सेक्टर आहे। प्राइवेट सेक्टर घणो करे उन में सिंधी ॻाल्हाईंदड़ जे लाइ का बि घणी जाइ कान हुई। इन करे ॿारनि जे लाइ सिंधी पढ़ण जो शौक़ु बि कोन रहियो। पर असांखे हिकिड़ी स्टैंडर्ड एजुकेशन, क्वालिटी एजुकेशन खे शुरू करण जी ज़रूरत हुई। असां हिन सिलसिले में इहो कमु शुरू कयो ऐं हिन वक़्तु बि सिंध ग्रेजुएट एसोसिएशन जा 3-4 स्कूल कराची में हलनि था। सॼी सिंध में त 22-25 स्कूल आहिनि जिन में असीं सिंधी एज़ अ मीडियम ऑफ इंस्ट्रक्शन करे हलायूं था ऐं एज़ अ बेसिक लैंग्वेज करे हलायूं था। पर उन सां गॾोगॾु अंग्रेज़ी बि पढ़ायूं था ऐं उर्दू बि पढ़ायूं था, जीअं उहो ॿार असांजे हिन मुआशिरे में, हिन मार्केट में एक्सेप्टेबल थिए। ईअं न थिए त असां वटां निकिरण खां पोइ उनखे किथे एक्सेप्ट कयो वञे। त इहो इहे स्कूल असांजा हाणे 1980 खां शुरू थिया आहिनि ऐं हिन वक़्तु 20-25 साल पुराणा थी विया आहिनि के उन खां वधीक आहिनि। त उन्हनि जा ॿार हाणे डॉक्टर, इंजीनियर, सिविल सर्विसिस में पहुची विया आहिनि। त इहो हिकिड़ो तजुर्बो थियो आहे जेको कामयाबु थियो आहे ऐं ॿिया एंटरप्रेन्योर्स, ॿियूं सिविल सोसाइटी ऑर्गेनाइज़ेशन्स बि हिन क़िस्म जा कम करे सघनि थियूं। त इन जो हिकिड़ो सुठो नतीजो निकिरी सघे थो। सुहेल साहब, मां तव्हां खां पुछंदुसि त मिसाल हाणे सिंधी एंटरप्रेन्योरशिप बि अचणु शुरू थियो आहे, जहांगीर सदीकी ग्रुप वारा ही काफ़ी माण्हू जेके अॻिते अची विया आहिनि। तव्हां सम्झो था त हाणे इन्हनि जी बि का ज़िमेवारी ठहे थी त भई पंहिंजे कल्चर खे, पंहिंजनि शयुनि खे थोरो प्रमोट कजे, ऐं जिथे हाणे मञूं था असां न स्टेट कमु करे थी, न स्टेट जो कोई इंट्रस्ट आहे 17 सालनि जो तव्हां जेको ज़िक्र कयो, त इहे बि अॻिते अचनि ऐं उन खां बाद हाणे मिसाल तौरु जेके TV चैनल हलाइनि था पाण ई,
उन्ही में क्वालिटी मैट्रिक्स का शइ डायरेक्टली कबी आहे, का शइ डायरेक्ट इनडायरेक्टली कबी आहे, त पोइ उन्ही में कीअं अट्रैक्शन पैदा कजे? ॾिसो हिन में जीअं डॉक्टर साहब ॻाल्हि कई, हिन में आउं थोरो हुन में इज़ाफ़ो कंदुसि त असांजी जंहिंखे असीं चऊं था सिविल सोसाइटी, त ख़ैर हाणे जो टर्म आहे, त ही जेके माण्हुनि जूं तंज़ीमूं हूंदियूं आहिनि उन्हनि हमेशह सिंध में वॾो कमु कयो आहे। सिंधी ॿोली खे बचाइण जे लाइ मतिलबु त सिंधी अदबी संगत लेट 50s खां वठी ऐं जेको अयूब जे दौर में 60s में जेको रोल प्ले कयो, ऐं उनखां पोइ बि त इहे जेके जंहिंखे हाणे असीं चऊं सिविल सोसाइटी, उहा तॾहिं उहा सिविल सोसाइटी हुई, उनजी उहा शकुल हुई, हुन जो हिकिड़ो वॾो रोल आहे। ऐं सम्झां थो त हींअर बि जेके कम्यूनिटी ऑर्गेनाइज़ेशन चओ, सिविल सोसाइटी चओ या सगा जी त एतिरी बि वॾी स्ट्रगल आहे, डॉक्टर साहब खे यादि हूंदो जो ज़िया हुनखे बैन कयो सगा खे, त हुनजो एतिरो इफेक्टिव रोल हुयो। हाणे अलॻि शइ आहे त हींअर डॉक्टर साहब जूं तारीफ़ूं पंहिंजी जाइ ते, पर सगा जी हाणे जेका परफॉर्मेंस आहे उहा हिकिड़ी क्वेश्चनेबल ज़रूरु आहे। उन ते पाण हींअर कोन था ॻाल्हायूं, या स्पेस कोन्हे उनजे ॻाल्हाइण लाइ। त आउं सम्झां थो त हिन वक़्तु बि असांजी जेको बि माण्हू आहिनि, उन्हनि जी ऑर्गेनाइज़ेशन आहिनि, उन्हनि जूं कम्यूनिटी असीं ऑर्गेनाइज़ेशन चऊं खणी, सिविल सोसाइटी आहे, उहो केतिरो दॿाउ विझी सघे थी इन्हनि प्राइवेट स्कूलनि ते ऐं ख़ुदि हुकूमत ते बि। ॾिसो न, हमेशह इहो हूंदो आहे त जॾहिं माण्हू त हुकूमत खे चूंडींदा आहिनि, स्टेट आहे, रियासत आहे, रियासत खे जेको आहे सो उहो नकेली विझंदी आहे पार्लियामेंट खे नकेली विझंदा आहिनि अवाम जॾहिं चूंडींदो आहे। पर उन में जॾहिं गड़बड़ थींदी आहे त पोइ उहा सिविल सोसाइटी हूंदी आहे जेका सियासी पार्टियुनि खे ऐं पार्लियामेंट खे उन्हनि में नकेली विझंदी आहे, उनखे झुकाईंदी आहे, उन्हनि खे प्रो पीपल हिकिड़ो अवाम दोस्त हिकिड़ो उन एटीट्यूड ते उन ॾे खणी वेंदी आहे। त आउं सम्झां थो त अॼु बि असां वटि हालांकि सिंधी लैंग्वेज अथॉरिटी जे चार्टर में इहो आहे त भई उहो इंश्योर कंदी त सिंध जे स्कूलनि में इहा सिंधी ॿोली पढ़ाई पई वञे, कीअं पई पढ़ाई वञे। ऐं हैदराबाद मूंखे यादि आहे त हिकिड़े ज़माने में मांझी साहब खे बि ख़बर आहे त हिकिड़े ज़माने में उहो स्कूल वञी विज़िट कया हुआ हैदराबाद शहर में, जेके आबादी आहे असांजी उन में, त उते वाक़ई सिंधी पढ़ाई पई वञे, कीअं पई पढ़ाई वञे। त इन खे इंश्योर करण लाइ हिकिड़ो बाक़ाइदा हिकिड़ी भरपूर मुहिम हलाइण जी, अहिड़ो माहौल ठाहिण जी, ऐं प्लस अहिड़ा टूल डेवलप करण जी ज़रूरत आहे। ऐं जेके शयूं हुकूमत पंहिंजी पॉलिसी में नथी आणे, उते उनखे दॿाउ विझण जी ज़रूरत आहे। हिते हिकिड़ो सोशल दॿाउ पवंदो, उते हिकिड़ो पॉलिटिकल दॿाउ पवंदो। त आउं सम्झां थो इहो हिकिड़ो मेजर उन जो हिकिड़ो रोल बणिजे थो, जेको असांजे जेके बि आहिनि तंज़ीमुनि, जेके दोस्त आहिनि, जेके सुठा दोस्त आहिनि, जेके सम्झनि था त ॿोली खे हिते आम कजे, उहो आहे। पर हिकिड़ो ॿियो वॾो इन में सुवालु थिए थो, मुंहिंजे ख़्याल में जवाबु थोरो वॾो थी थो वञे, उहो ख़ुदि जेका ॿोली जी यूज़फुलनेस आहे उहा केतिरी आहे। जेकॾहिं ॿोली जी उनजे जेको जंहिंखे पाण चऊं कम जी आहे, त उहो जेकॾहिं आहे त पोइ ॿारु सिखे थो। हालांकि हूं त पाण आउं त असांजो हिकिड़ो दोस्त आहे प्रेस क्लब में, असीं गॾु वेंदा आहियूं, उस्मानी साहब, त आउं हुनखे चवंदो आहियां त पता है उन PhD कई आहे हालांकि, आउं चवंदो आहियां भई पता है मैं आपसे ज़्यादा पढ़ा लिखा हूँ। जी हाँ होंगे। मूं चयो नहीं, बात समझने की है। जी छा? मूं चयो इन करे जो मूं तो बि अंग्रेज़ी पढ़ी आहे, उर्दू पढ़ी आहे, मूं पढ़ी आहे। मूं छाकाणि जो सिंधी पढ़ी आहे, तंहिंजे करे उहो हिसो तुंहिंजे हिसे में अचे ई कोन थो। तंहिंजे करे तूं जेको आहे सो आउं जेकॾहिं चवां त मूंखां घटि पढ़ियल आहीं, पोइ हू चयो हाँ सर मैं इस मामले में जाहिल हूँ। त हीउ हिकिड़ो पूरो हुनजो यूज़फुलनेस हुजण जो, उन जे कॉन्सेप्ट खे डेवलप करण जी वधीक ज़रूरत आहे। उनजी कहिड़े नमूने सां यूज़फुल करे सघिजे थो, उहो हिकिड़ो पूरो हिकिड़ो वॾो बहस आहे। जेसि ताईं यूज़फुल न हूंदी तेसि ताईं न थींदो। असांजे इंडिया जा कुझु सिंधी अदीब आया त उन्हनि सां कचहरी पई थी। उन्हनि चयो असांजो ॿारु चवे थो त भई आउं सिंधी छो पढ़ां, छाकाणि जो मुंहिंजे त कंहिं कम जी कोन थी अचे। तंहिंजे करे असीं केतिरो पिया ज़ोर लॻायूं, असांजी वतनियत, मादिरी ॿोली, इहो सभु ज़ोर लॻाइण जे बावजूदु ॿारु वधि में वधि ॻाल्हाए थो, पढ़े नथो। त हिते बि उहा ई सिचुएशन आहे। जेकॾहिं असीं ॿोली जी इन यूज़फुलनेस खे वधायूं था त पोइ हिकिड़ी ॻाल्हि अॻिते वधी सघंदी। न, तव्हांजी ॻाल्हि बिल्कुलु ठीकु आहे। हाणे साईं वारा बि हलाइनि था, डॉक्टर साहब खे ख़बर आहे, असां ज़ैबिस में शुरू कयोसीं त फ्री क्लासिस फॉर सिंधी,
कुझु ताईं आया, पोइ उन खां बाद अचण जी इंट्रस्ट ई ख़तमु थी वियो। उहो बि मुंहिंजे ख़्याल में थोरो हिकिड़ो आहे इशू जंहिं ते असांखे हलाइणु खपे त भई इंट्रस्ट कीअं डेवलप कजे घरनि में, हर जाइ ते। डॉक्टर साहिबु इहो त पंहिंजी जाइ ते हिकिड़ो सुवालु मौजूदु आहे न, त इन ते तव्हांजो छा ख़्यालु आहे त कीअं कजे त हीउ गैप आहे सभु कुझु आहे, इन खे कीअं फिल कजे? साईं ॾिसो न, ॿ तरीक़ा आहिनि। हिकिड़ो त तालीम, जेकॾहिं तालीम, अला तालीम जो ज़रियो असां वटि सिर्फ़ु अंग्रेज़ी आहे, इन करे ॿार जो जेको फ्यूचर आहे सो अंग्रेज़ीअ सां सलाड़ियल थी वियो आहे। इन करे असां जो नौजवान अंग्रेज़ीअ खां सवाइ कंहिं ॿिए पासे वञणु नथो चाहे। ऐं हाणे उर्दू बि एतिरी पॉपुलर ज़बान न रही आहे, हाणे अंग्रेज़ी ज़बान रहे जेका सॼी दुनिया जी ज़बान थींदी वञे। ॿी ॻाल्हि जेका आहे सा आहे धंधो, रोज़गार, मार्केट। मार्केट जी नंढड़े दुकान खां वठी वेंदे वॾे शॉपिंग मॉल ताईं किथे बि सिंधी इस्तेमालु कोन थी थिए। नतीजे तौरु हर को माण्हू ॾिसे थो त जिते ज़बान इस्तेमालु ई कान थी थिए ऐं मूंखे उते नौकिरीअ जो को वसीलो ई नज़र नथो अचे त उहो छो उहा पढ़ां। हाणे जेसिताईं असीं इन रवैये खे नथा तब्दील करियूं, जेसीं असीं मार्केट ते कब्ज़ो नथा करियूं, तेसिताईं असांजो कमु न थींदो। छाकाणि त मार्केट जेका आहे सा अहम शइ आहे। ऐं हिकिड़ो नंढिड़ो मिसाल थो ॿुधायां तव्हांखे, ज़ाती मिसाल आहे। आउं दुबई में वियुसि हिकिड़े दफ़े, ऐं उते सोन जी दुकान ते वियुसि। छाकाणि माण्हुनि चयो त बाबा दुबईअ में सोन ॾाढो सस्तो थो मिले, सो आउं बि शौक़ में वियुसि त वञी थोरो वठां। सोन सां मूं पे ॻाल्हायो, सोन ॾिठुमि पे त थोरी देरि खां पोइ सेठ लही आयो मूं वटि ऐं मूंखां पुछियईं त तूं सिंधी आहीं? मूं चयो हा। चई त पोइ सोन हितां न वठि। मुंहिंजो तुंहिंजो त दुकानु आहे? चई हा मुंहिंजो दुकानु आहे, पर आउं तोखे चवां थो, सलाह ॾियां थो त हितां न वठि, छाकाणि हिन में फेट घणी आहे। हाणे इहो टिपिकल हिकिड़ो ॾिसो मार्केट जो लफ़्ज़ु आहे ऐं इहो मार्केट जी ज़बान हुन इस्तेमालु कई ऐं सम्झाई मूंखे। आउं हैरान रहिजी वियुसि, हिकिड़ो माण्हू शइ विकिणण लाइ वेठो आहे, आउं वठण वारो वेठो आहियां, ईगर आहियां त हा बाबा हितां वठां, ऐं उहो अची मूंखे रोके थो त मुंहिंजे दुकान तां न वठि, पर किथां बि न वठि। इहो मतिलबु त आहे एक्सेप्टेबिलिटी। जेसीं ताईं एक्सेप्टेबल नथा थियो तेसि ताईं तव्हांखे कुझु नथो थिए। इन मां हिकिड़ी ॿी पॉइंट बि थिए निकिरे जेका मां ॿुधाइण को चाहींदुसि तव्हांखे। को वक़्तु अहिड़ो हो जो कराचीअ में शलवार कमीज़ पाए तव्हां घुमी नथे सघिया सदर जे इलाइक़े में। कंहिं पाश इलाइक़े में वेंदव त माण्हू तव्हां ते ठठोलियूं कंदा हुआ। उहो ज़मानो असां ॾिठो, शायदि तव्हांखे यादि हुजे। हाणे उहा साॻी सलवार कमीज़ जेका आहे सा क़ौमी लिबास आहे। हाणे केरु बि उनखे हथु कोन थो लाहे। अॻे अजरक जो नालो कोन हो, हाणे अजरक एज़ाज़ जी निशानी आहे। सिंध में रहंदड़ सिंधी, गैर सिंधी जंहिं वटि बि को महिमान वञे थो त उनखे एज़ाज़ तौरु अजरक पाराए थो। इहा एक्सेप्टेबिलिटी आहे। इन ई नमूने सां ज़बान खे एक्सेप्ट कराइणो आहे। मुंहिंजो चवण इहो आहे, आउं बिल्कुलु मायूस न आहियां। आउं सम्झां थो असांजो मुस्तक़बिल रोशन आहे। सिंधियुनि खे ॿाहिराड़ी छॾे शहर में अचिणो पवंदो। सिंधियुनि खे पंहिंजा जेके प्रोफेशन्स आहिनि उहे तब्दील करणा पवंदा। हाणे असांखे अर्बन जेके शयूं आहिनि उहे अडेप्ट करणियूं पवंदियूं। जेकॾहिं असां हिते जे वापार ते कब्ज़ो कयूं, जेकॾहिं असांजा जेके बि टेक्नीशियन्स आहिनि, टेक्नोलॉजिस्ट आहिनि, उहे सभु सिंधी हुजनि त तव्हां ॾिसो त कहिड़े नमूने सां माण्हू मजबूर थी उन्हनि ॾे वञनि था ऐं इहो इस्तेमालु थिए थी। त इहे सभु रुकाइण जेके असां सम्झूं था इम्पॉर्टेंट।
सुहेल साहब डॉक्टर साहब ज़िक्र कयो हाणे अजरक केनी जो त पोइ हाणे असां डिसंबर जे पहिरें अजर ते अजरक टोपी डे बि था मल्हायूं सिंध कल्चर डे। हाणे मूंखे ॾसियो त हाणे उन जो को सिंधी ॿोली खे बि कराची में फ़ाइदो रसियो आहे या थोरो सिंबॉलिक थिए थी हर का शइ? उहो वॾे पैमाने ते कयो ऐं नो डाउट उनखे हिकिड़ी एक्सेप्टेंस मिली, क़बूलियत मिली। ॿोली हिकिड़ो ऑल टुगेदर डिफरेंट मुख़्तलिफ़ आहे उन खां। हालांकि ॿोली ख़ुदि हू कल्चर जो पार्ट आहे, उन जे हिसे जे तौर ते आहे, पर थोरो हुन खां मुख़्तलिफ़ आहे। उन में अहिड़े नमूने सां तव्हांजो को बि मुआशी तौर ते राइवल कोन्हे। ऐं आउं सम्झां थो त इहा जेका आहे सा मूंखे हिकिड़ो दोस्त चवंदो पियो आहे त यार इहो हाणे त इलाही सारी शोबाज़ी थी वई आहे ऐं इन खे को हिकिड़ी अमली शकिल ॾिजे। त हू त ख़ैर हिकिड़ो डिघो बहस आहे, उन खे त पाण उन में कोन था वञूं। पर आउं अगेन चवां थो ॿोली जेका आहे असां जेतिरो इन कल्चर डे खे उन ते कयो आहे एतिरो जेकॾहिं असीं स्ट्रेस एतिरो ज़ोर भरियूं इन ॿोली वारे मामले ते त पोइ मुंहिंजे ख़्याल में जेको आउं चवां थो न त स्कूलनि में जीअं ॿारनि खे पढ़ाई थी वञे नथी पढ़ाई वञे, इहो ख़ुदि हिकिड़ो वॾो सोशल ऐं पॉलिटिकल प्रेशर बिल्डअप थींदो। त जेकॾहिं हीअ सभई असांजे मीडिया ऐं ॿी जेका बि संगत करे थी कल्चर डे, उहे सभई जेकॾहिं गॾिजी चवनि त बाबा हाणे हिन भेरे जेको आहे ॿोली जो इहो कल्चर जेको आहे ॿोली जो थींदो, पोइ मुंहिंजे ख़्याल में उहो हिकिड़ी चङी ख़ासी ॻाल्हि हिकिड़ी उन में वञी सघे थी। ॿी जेका ॻाल्हि इम्पॉर्टेंट आहे उहा इहा आहे त भई असां पंहिंजे नौजवाननि खे पंहिंजे ॿारनि खे केतिरो इन्वॉल्व कयो आहे। मुंहिंजा ॿार मन में पोटा उहे हिकिड़े प्राइवेट स्कूल में पढ़ंदा आहिनि, कराची में रहंदा आहिनि। सो इहो कच ॾींहंनि जी पुराणी ॻाल्हि आहे, मुंहिंजे ख़्याल 10-12 साल जी। सो मूंखे हिकिड़े ॾींहुं मुंहिंजी नुंहुं चयो, मूं पुछियो ॿारनि जी रिज़ल्ट आई आहे ॾेखारियो, त मूं ॾिठी त हुन में हिकिड़े ॿार जो जेके सिंधी में मार्कूं घटि हुयूं। तॾहिं सोशल मीडिया जो ज़मानो कोन हो त मूं त न त चवांसि हा, मूं चयो इहो जेकॾहिं सिंध सॼी में ख़बर पई त माण्हू जेके आहिनि मूंखे सफ़ा ई टुकर करे छॾींदा, बाबा इहो तूं कयो छा आहे? चई बाबा उहो स्कूल में पढ़ाइनि ई था, बाक़ी ॻाल्हाइण फस्ट क्लास था। हाणे इहो ठीकु आहे त ॿार असांजा सभई ॻाल्हाइनि फस्ट क्लास था, अॻिते हली इहो बि चेंज थी वेंदो। इन करे हुनखे ख़ुदि लिखणु इहो बि ॾाढो ज़रूरी आहे, पढ़णु बि ॾाढो ज़रूरी आहे। हू ॿार पंहिंजो एक्सप्रेशन करे लिखण में इहो बि ॾाढो ज़रूरी आहे। असां पंहिंजे यूथ खे पंहिंजे नौजवान खे केतिरो इन्वॉल्व करे सघूं था इन ॿोली जे मामले में, नारनि लाइ न इन अमली कम लाइ, त पोइ हिकिड़ो असीं कंहिं तरीक़े सां अॻिते वञी सघूं था। डॉक्टर साहब ही सुहेल साहब जी ॻाल्हि कई त हाणे असांखे ख़बर पई त इंटरमीडिएट कराची बोर्ड जेको आहे उते ॿारनि खे जेके ॿार जेको आहे नॉर्मल सिंधी वठणु चाहिनि था उन्हनि खे बि सवली सिंधी या आसान सिंधी जो पेपर ॾिनो थो वञे विदाउट देयर विलिंगनेस। त असांखे इन शइ खे त हाईलाइट करणु खपंदो आहे त भई ही त ॿार सां वेंदड़ थो थिए। त अकेडमिक फ्रीडम जे ख़िलाफ़ु आहियो? बिल्कुलु सही आहे। ऐं सुबुह वारे सेशन में जंहिंमें वज़ीर साहिबान वेठा हुआ उन में इहा ॻाल्हि थी त बाबा कराची बोर्ड जेको आहे सो सिंधीअ खे कोन थो इंटरमीडिएट बोर्ड तस्लीम करे। ऐं बहरहाल उन्हनि त अञा ताईं कुझु कोन कयो आहे, न को कंदा। पर असां जेकॾहिं ॾिसो प्राइवेट बोर्ड ठाहिण जी इजाज़त आहे, ऐं चवां थो त असांखे पाण भरो थियणु घुरिजे। असां हिन धरतीअ जा मालिक आहियूं, अलाह साईं असांखे हीअ धरती ॾिनी आहे ऐं असां जॾहिं मालिक आहियूं त असीं पंहिंजी मिल्कियत जो कहिड़ो फ़ाइदो पिया वठूं। असां मिल्कियत ॿियनि खे ॾेई छॾी। जेकॾहिं आगा ख़ान एजुकेशन बोर्ड ठही सघे थो त हिकिड़ो सिंध एजुकेशन बोर्ड बि ठही सघे थो जेको इम्तिहान पंहिंजे मर्ज़ीअ सां पंहिंजे स्टैंडर्ड सां करे। असांखे कराची बोर्ड जे स्टैंडर्ड सां इख़्तिलाफ़ु आहे ऐं असीं इन लाइ पंहिंजो सॼो निज़ाम तख़लीक़ कयूं त करे सघूं था। एतिरी ज़रूरत हाणे माण्हुनि में आहे, पर केरु लीड करे ऐं इन शइ जी जेका सा चङी नमूने सां इन जो प्रोग्राम खणी अचे त छो न थींदो, ज़रूरु थींदो। का बि शइ नामुमकिन कोन्हे आउं सम्झां थो, छाकाणि त
ॿोली जेका आहे सा तव्हांजी सुञाणप आहे ऐं इहो कुदरत जे तरफ़ां ठहियलु फार्मूला आहे, इहो को असां कोन ठाहियो आहे। मां ॿारु जेको ॼमे थो उनखे ॿोली केरु थो सेखारे, ऐं हू हिकदमि जेको सुख ॿोली उहा थो ॻाल्हाए जेका माउ पीउ थी ॻाल्हाए। तंहिंजे करे इहो हिकिड़ो कुदरती इंस्टिंक्ट आहे ऐं उन इंस्टिंक्ट खे बचाइण जे लाइ असां जेके सम्झी सघूं था, सोचे सघूं था, करे सघूं था, उन्हनि खे करणु खपे। सुहेल साहब, मां चवंदुसि त हाणे असां ॿोली जी ॻाल्हि था कयूं त ॿोली थोरो अकेलो कोन्हे न, कल्चर आहे, कंप्लीट उहो पैकेज हूंदो आहे। कराची में तव्हांखे किथे बि घिटियुनि जा नाला, किथे रोडनि जा नाला, किथे बि तव्हांखे सिंधी में लिखियलु कोन नज़र ईंदो। त हीउ हिकिड़ो वॾो इशू आहे न। असांखे घिटियुनि जा नाला, असांजे दफ़्तरनि जा नाला, तव्हां स्कूलनि जा नाला सिंधी में लिखो त सही, त को सुवाल कंदो त हीउ अखर लिखियलु छा आहे। यानी हिकिड़ो तजसुस पैदा थींदो आहे त भई हा लिखियलु छा आहे, त पोइ मां हुनखे ॼाणण जी कोशिशि कयां त छा इन ते को मतिलबु स्टेट जे में कुझु थी त सघे थो, या छा बिल्कुलु असांजे करण जी जोॻा न आहियूं असां। तव्हां ॾाढी भली ॻाल्हि कई। जॾहिं वन्यूट ख़िलाफ़ु तहरीक हली, डॉक्टर साहब खे यादि हूंदो, डॉक्टर साहब त असांजो इलाही सीनियर रहियो आहे, त पोइ हिकिड़ी मुहिम हली त भई जेके रेलवे स्टेशनूं आहिनि इन्हनि ते नाला सिंधी में लिखजनि। असांजो दोस्त हूंदो ग़ुलाम रसूल ज़रदारी, त असां वटि तॾहिं इहो ई ज़रदारी न ॼातल सुञातल, त हू ॾाढो अजीब तबियत जो। हू हिकिड़ो दफ़ो पूरो हितां बिना टिकेट जे रेल में चढ़ियो, जिते लहे हर स्टेशन ते वञी नाला लिखी आयो, सिंधी में लिखी आयो, वापसि आयो। सिंध यूनिवर्सिटी में असां पढ़ंदा हुआसीं। मूंखे चई कामरेड आऊं ॾाढो ज़बरदस्तु कमु करे आया। मूं चयो कहिड़ो? चई मूं चयो अड़े हू डाहे छॾींदा। चयूं डाहे छॾींदा वरी करे ईंदुसि। सो बहरहाल उहो सॼी हिकिड़ी कंपेन हली ऐं उहो हुयो। पर अञा ताईं बि इलाही स्टेशननि ते, इलाही हंधनि ते, सरकारी इदारनि में जेके नाला आहिनि या त उर्दू में आहिनि या अंग्रेज़ी में आहिनि। ऐं ख़ासि तरह सां असांजे जेके वॾा शहर आहिनि इन्हनि में इहे नाला जेके आहिनि से अंग्रेज़ी में आहिनि या उर्दू में आहिनि। सिंधी में को किथे को मिले थो। ऐं मज़ेदार ॻाल्हि इहा आहे त जेकॾहिं कंहिं सरकारी इदारे जो नालो हाणे लिखनि था त उहे 3 ज़बाननि में था लिखनि, अंग्रेज़ी, उर्दू, सिंधी। ऐं ख़ुदि इहो बि हिकिड़ी ॾाढी अजीब ॻाल्हि आहे त भई नो डाउट उर्दू हिकिड़ी हिते जी असांजी लिंका फ्रंका राब्ते जी हिकिड़ी ज़ुबान आहे, उहो सॼे मुल्क जे लाइ आहे। पर इहो ज़रूरी छो आहे? त मुंहिंजे ख़्याल में इहो हिकिड़े पूरो माइंड सेट आहे। माने जेकॾहिं को रुॻो सिंधी में नालो लिखियलु आहे त जहिड़ो कर असां को बाक़ाइदे वॾो को ऐलान करे छॾियोसीं त हाणे जेको आहे सो इहो खपे न खपे जे मामलनि में हलिया हुआसीं। हालांकि इहा सूरत हाल न आहे। ॻाल्हि इहा आहे त असांखे इहे सभई शयूं ॾाढी तरीक़े सां करणियूं पवंदियूं, रखणियूं पवंदियूं। इहे किसो रुॻो नालनि ऐं घिटियुनि जो कोन्हे, किसो माइंड सेट जो आहे। इहो माइंड सेट चेंज करण जे लाइ बाक़ाइदा हिकिड़ियूं जेके आहिनि से मुहिम हलाइण जी, हिकिड़े तहरीक वठण जो ज़रूरत हूंदी आहे। मुंहिंजो उन में कतई इहो मतिलबु कोन्हे त असां कंहिं वायलेंस ॾे वञूं या जहिड़े ॾे वञूं। हाणे त कई मतिलबु तरीक़ा निकिता आहिनि ऐं सिंध जे माण्हुनि बि कई जेके आहिनि से पंहिंजे एहतजाज रिकॉर्ड करण जा या मुतालबनि करण जा पंहिंजा तरीक़ा ॻोल्हे लधा आहिनि। उहो हिकिड़ो बहितरीनु आहे, उहे करणु खपनि। डॉक्टर साहब, सवाल त घणा आहिनि, पर हाणे आख़िरी सवाल छो त टाइम पूरो थी वियो आहे, नोटिस मिली वियो आहे। त डॉक्टर साहब, असांखे कराची में जॾहिं चऊं था त हिकु असां आहियूं प्योर सिंधी, पर असांखे अलाइज़ बि त ॻोल्हणु खपनि न। मतिलबु कच्छी आहिनि, मेमण आहिनि, इहे बि त को असां जहिड़ा आहिनि, असांजी ॿोली ॻाल्हाईंदा आहिनि। असां उन्हनि खे छो इग्नोर करे चुका आहियूं सॼे मामले में? उन्हनि खे ॻोल्हियूं असां। बिल्कुलु सही चयो तव्हां, छाकाणि त कच्छी ऐं मेमण जेका ॿोली ॻाल्हाइनि था उहा सिंधीअ जे ॾाढो वेझी आहे। असांजो जेको लाड़ी लहजो आहे या ठटे खां अॻिते जेकॾहिं वञिबो त साईं डॉक्टर मांझी वेठो आहे, हीअ बि मुंहिंजी ॻाल्हि सां इतफ़ाक़ कंदो त इहा ॿोली साॻी हुई। हक़ीक़त में मेमण जेके सॾाइनि था हींअर मुख़्तलिफ़ क़िस्म जा, से ठटे मां विया आहिनि। इहे ठटे जा कोरी हुआ
ऐं जॾहिं पोर्चुगीज़नि हमला कया त इहे हितां भॻा। इहा तारीख़ आहे। ऐं उन करे हू पोइ जिते जिते वञी वेठा उते जी ॿोली, ऐं उहा जीअं जीअं अॻिते वञो त ॿोली जेका सा हर 50 किलोमीटरनि ते बदिलबी आहे, ऐं हू बि आहिस्ते आहिस्ते ओड़ी ॿोली अडेप्ट कंदा विया। त असांजी सियासी ग़लती इहा ई हुई त जॾहिं पाकिस्तान ठहियो त पाकिस्तान ठहण वक़्तु जीअं ई इहे भाउर आया त इन्हनि खे असां पंहिंजो कोन कयो, ऐं असां वटि का बि सियासी क़यादत अहिड़ी मज़बूत कान हुई जेका क़ाइदे अज़म सां गॾिजी इन्हनि सभिनी माण्हुनि खे हिकु जहिड़ो करे त जीअं पाकिस्तान हिकिड़ी होमोजीनियस स्टेट ठही वञे। इहो अनफॉर्चुनेट थियो जेको उन पार्टीशन नतीजो आहे। बिल्कुलु, बहरहाल उमेदु आहे असांखे त ही मतिलबु असां करे सघूं था। ऐं हाणे ख़ासि तौर तां डिजिटल मीडिया जॾहिं अची वियो आहे त तव्हां ऑनलाइन क्लासिस वठी सघो था, बाक़ी शयूं करे सघो था, ज़रूरी न आहे त हर का शइ थिए, त उमेदु रखणु घुरिजे। थैंक यू दादा, वॾी महिरबानी तव्हांजी यासिर साहब।